नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं मेहड़ मां त ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते सिफ़ारिशी वॾा मुंशी मुक़ररु थियण जो इंकशाफ थियो आहे। DIG हैदराबाद नोटिस वठंदे 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी आहे। ASP साइट अनिल हैदर जी अॻवानी में कमेटी क़ाइमु कई वई आहे। ASP जामशोरो अलीना राजभर ऐं ASP दादू कमेटी में शामिल आहिनि। जांच कमेटी 27 जुलाई ते पुलिस लाइन में वॾनि मुंशियुनि खां टेस्ट वठंदी। SSP दादू लेटर लिखी वॾनि मुंशियुनि खे जामशोरो पुलिस लाइन तलब करे वरितो आहे। SSP जे लेटर बाद सिफ़ारिशुनि ते मुक़ररु थियल मुंशियुनि में तरतलो पइजी वियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। मेड़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर महेसर सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी मंज़ूर, छा अपडेट आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदोलां त दादू ज़िले जे समूरनि थाणनि ते बासर सियासी सिफ़ारिश ते मुक़ररु थियल वॾनि मुंशियुनि जे मुक़ररी जे इंशाह बाद DIG मामले जो नोटिस वठंदे दादू ज़िले जे समूरनि मुंशियुनि लाइ लिखत वारो टेस्ट जो ऐलान कयो आहे। जॾहिं त 3 ASP अनिल हैदर साइट हैदराबाद, ASP अलीना राजभर जेका ASP जामशोरो आहे, ASP दादू मुगेज़ अहमद जी अॻवानी में 3 रुकनी कमेटी जोड़े वरिती आहे, जिन समूरनि मुंशियुनि खे 27 तारीख़ ते पुलिस लाइन जामशोरो तलब कयो आहे, जिते उन्हनि खां लिखत ऐं ज़बानी इम्तिहान वरितो वेंदो। SSP दादू पारां जारी कयल लेटर में सभिनी थाणनि जे वॾनि मुंशियुनि खे पाबंद कयो आहे त 27 तारीख़ ते टेस्ट जी तयारी करे हाज़िर थियनि, जिन में 5 सब्जेक्ट मुक़ररु कया विया आहिनि, जंहिंमें संदन लिखण पढ़ण जी सलाहियत, संदन कम्युनिकेशन स्किल समेत ॿियूं मुख़्तलिफ़ महारतूं आहिनि, जिन जी टेस्ट वरिती ईंदी। अहिड़े ऐलान खां पोइ दादू ज़िले जे समूरनि में सिफ़ारिश ते मुक़ररु थियल वॾनि मुंशियुनि में सिलसिलो मची वियो आहे ऐं 27 तारीख़ खे हर हालत में पेश करण जो हुकुम जारी कयो आहे। जी वॾी महिरबानी मंज़ूर, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।